लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे जनाब नदीम जूणे जो सोलर एनर्जी, विंड पावर एनर्जी या मुतबादिल एनर्जी जो हिकिड़ो ॼाणू कंसल्टेंट आहे। ऐं असां अॼु हिन प्रोग्राम में पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे इहा ॼाण ॾियणु चाहींदासीं त आख़िर इहा सोलर विंड या हवा, उन जी एनर्जी, उन जा फ़ाइदा, उन जा नुक़सान, या असां वटि उन जे बारे में ॼाण केतिरी आहे या उहा केतिरी ज़रूरी आहे, या सिंध में उन जे बारे में माहौल छा आहे, छा हुजणु खपे, ऐं सिंध खे छा करणु खपे, ऐं ख़ुदि सिंध जे नौजवाननि खे छा करणु खपे, इन जे बारे में अॼु असां एनर्जी कंसल्टेंट या मुतबादिल तवानाई जे माहिर जनाब नदीम जूणे जे सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी, ऐं वधीक टाइम वठण खां सवाइ मां सभ खां अवल चाहींदुमि तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधायो त मुतबादिल एनर्जी या जेको जीअं सोलर आहे सिज मां, विंड मां, हवा मां जेका एनर्जी, उन मां जेका बिजली ठहे थी, इहो सॼो मांडराण आहे छा, किथां शुरू थियो, ऐं असां वटि हाणे उन जी सूरत हाल छा आहे? थैंक यू सो मच डॉक्टर साहब। सभ खां पहिरीं त दुनिया सॼी में जीअं असां वटि इहे 20वीं सदी शुरू थी त कार्बन जी माहौलियाती गदिलाण या माना हीअ जेका 21वीं सदी शुरू थी, जॾहिं त कार्बन या माहौलियाती गदिलाण सां जेके उन जा आफ्टर इफेक्ट शुरू थिया, आफ्टर शॉक्स, उन्हनि ते बहस शुरू थिया त असांखे कार्बन खे पंहिंजी ज़िंदगीअ मां, पंहिंजे माहौल मां या हिन वायुमंडल मां कीअं माइनस करिणो आहे या कीअं मिनिमाइज़ करिणो आहे। ऐं उन में असां वटि छो त जेको बिजली पैदा करण जा सभ खां वॾा ज़रिया हुया उहो फॉसिल फ्यूल हुयो। फ्यूल जे ज़रिए या कोल जे ज़रिए असां बिजली पैदा कयूं पिया, त दुनिया सोचणु शुरू कयो त असां मुतबादिल फ्यूल जो मुतबादिल कहिड़ी शइ खे आणियूं जीअं असां गैसिफाइफिकेशन करण खां बग़ैर बिजली ठाहे सघूं, जीअं असांजे माहौल ते माहौलियाती गदिलाण या कार्बन जी ओमिटेंस खे असां घटाए सघूं। उन में हिकिड़ो टर्म इस्तेमालु थियो अल्टरनेटिव एनर्जी। अल्टरनेटिव एनर्जी उन शइ खे चइजे थो या उन एनर्जी खे चइजे थो जंहिंमें कार्बन जी ओमिटेंस न हुजे, CO2 जी ओमिटेंस न हुजे। उन में हवा ते बिजली ठहे थी जंहिंखे असां विंड एनर्जी चऊं था। उन में सोलर एनर्जी जेका शमसी तवानाई मां जेका बिजली ठहे उहा अचे थी। उन में घर में बायोगैसिस अचनि थियूं। इहे 3 मेन फील्ड्स आहिनि जिन ते दुनिया में कमु थिए थो, ऐं आहिस्ते आहिस्ते पाकिस्तान में बि कमु थियणु शुरू थियो। 2006 में जनरल मुशर्रफ जे दौर में इहे पॉलिसीज़ ठहियूं, अल्टरनेटिव एनर्जी ते कमु थियणु शुरू थियो, ऐं यूनाइटेड नेशन हिते हिकिड़ी विंड प्रोफाइलिंग कराई हिन इलाइक़े जी ग्लोबल एफिशिएंसी फंड जे थ्रू, जंहिंजो मां हिसो रहियुमि। ऐं उन्हनि हिन इलाइक़े में जी विंड जेको आहे एनर्जी मेजरमेंट शुरू कई अथई, अल्टरनेटिव एनर्जी जा या मुतबादिल एनर्जी जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि, आइडेंटिफिकेशन, ऐं उते जो पोटेंशियल केतिरो आहे। त उहा जेका यूनाइटेड नेशन जी सर्वे पे कराई जी या असेसमेंट पे कराई, जी जी त उन में पाकिस्तान जा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जी जिते हवा मां बिजली ठही सघे थी? अच्छा, इहो उन में 2 ज़िला जेके सिग्निफिकेंट आहिनि। हिकिड़ो आहे डिस्ट्रिक्ट ठट्टो ऐं हिकिड़ो जेको डिस्ट्रिक्ट दादू हो जेको हाणे जामशुरो थी वियो। इहे 2 ज़िला, इहो हिकिड़ो नैरो कॉरिडोर आहे 120 किलोमीटर जो। इहो केटी बंदर खां सम्झो जितां खां इंडस डेल्टा आहे, समुंड वारो कोस्टल बेल्ट, उतां खां शुरू थिए थो मांझंदि ताईं हिकिड़ो हीअं टेढ़ो तिरछो हिकिड़ो कॉरिडोर आहे जितां असांजी विंड एनर्जी जो पोटेंशियल आहे, जिते विंड एनर्जी जी उहा स्पीड आहे जंहिं ते इंटरनेशनली या जेके मशीनूं विंड टर्बाइन खे जेको हिकिड़ी लॻातार स्पीड खपे उहा हिन इलाइक़े में मौजूदु आहे। इन इलाइक़े जी हर सेकेंड जी डेटा रिकॉर्ड कई वई, ऐं पोयनि 10 सालनि जी डेटा रिकॉर्ड थी। 2006 2007 खां वेंदे 2017 ताईं इन इलाइक़े जे में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते स्टेशन्स लॻाए उते इहा डेटा रिकॉर्ड कई वई ताकी अंदाज़ो थी सघे त केतिरी बिजली पैदा थी सघे थी। माना सिंध जे इन्हनि 2 जी सामूंडी इलाइक़नि, जी ठट्टे ऐं हेॾां वरी काछे वारे पासे, जी थाणे बुलाखान वारी जेका पट्टी मांझंदि ताईं, हा, इहे 120 किलोमीटर जी हिकिड़ी पट्टी आहे। हा। इन मां केतिरी बिजली पैदा थी सघे थी?
यूनाइटेड नेशन जेका सर्वे कई उन में विंड ऐं सोलर में 50,000 मेगावाट बिजली न विंड मां घणी सोलर विंड मां विंड मां हिन इलाइक़े में तक़रीबन 20 खां 25,000 मेगावाट बिजली पैदा थी सघे थी। हाणे घणी थी थिए? हाणे थिए थी पई 2400 2500 या 3000 ताईं। 10%। 10% बि नथी थिए हार्डली। अच्छा जी। ऐं 10 साल हिन स्टडी खे गुज़री चुका आहिनि। त 10% तव्हां बिजली ठाहियो था, जी। अञा 90% ते गुंजाइश आहे। बिल्कुलु। इन जो मतिलबु आहे त जे 90% तव्हां इहा बिजली हवा जे मार्फत ठाहियो जी। त पोइ तव्हांखे 90% कार्बन ऑटोमेटिक घटि बिल्कुलु खपत थी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कार्बन डाइऑक्साइड जो वाइपो 90% घटिजी वेंदो। घटिजी वेंदो। बिल्कुलु। अच्छा, जेका शमसी या सिज जी तवानाई मां बिजली ठहे थी उहा केतिरी? शमसी तवानाई जी बिजली त तव्हां 30 खां 40,000 मेगावाट ठाहे सघो था ऐं उहा सॼे पाकिस्तान में उहा सिर्फ़ु लिमिटाइज़ न आहे हिननि ॿिनि ज़िलनि ते, छो त विंड खे हिकिड़ो कोस्टल बेल्ट खपंदो आहे, पर शमसी तवानाई जिते बि सिजु 8 कलाक या 10 कलाक रहे थो पूरे पाकिस्तान में उते ठही सघे थी। उहो बि असांजो 30 खां 40,000 मेगावाट जो पोटेंशियल पाकिस्तान सॼे में मौजूदु आहे। जेकॾहिं सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कजे, सिंध में बि 20 खां 25,000 माना 50,000 खे अगरि असां ॿिनि शयुनि में डिवाइड कयूं त 25,000 मेगावाट असां विंड मां ठाहे सघूं था, 25,000 मेगावाट असां सोलर मां बि ठाहे सघूं था। नदीम, असां जीअं ई कराची खां वञूं था हैदराबाद, जी जी, त DH क्रॉस करण खां पोइ पखा हलनि था जी अछे रंग जी वारा। जी बिल्कुलु। इहे विंड पावर। हा, इहे विंड टर्बाइन सर्जन। ठीकु आहे। जी। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिला तादाद प्लेटूं स्लेटी कलर जूं हा पंहिंजे स्क्वायर में ठहियल जी उहे लॻल आहिनि। जी। उहा आहे सोलर। उनखे सोलर पार्क्स चइजे थो। हा सोलर। अच्छा। हाँ जी। हाणे उहा जेका विंड आहे उनखे बिजली ठाहिण लाइ इहो टर्बाइन लॻे थो। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हेठि हुनजी स्टेशन आहे। हा बिल्कुलु। जेका उहा बिजली ठाहे थी। जी। अच्छा, हाणे उहा जेका बिजली तव्हां 10% ठाहियो था तव्हां मां न, जेका जी ठहे जी थी जी, उहा काॾे थी वञे? उहा नेशनल ग्रिड में एड थिए थी। नेशनल छो त हा बिल्कुलु नेशनल ग्रिड में पॉलिसीज़ जेके आहिनि उहे इहे आहिनि त तव्हां जॾहिं बिजली ठाहियो था उहा तव्हां पाण ई सेल नथा करे सघो पब्लिक में। जीअं तव्हां काई बि शइ मार्केट में सेल कंदा आहियो, पाण ईअं सेल नथा करे सघो। तव्हां जेका बि बिजली ठाहींदव उहा तव्हां नेशनल ग्रिड खे सेल कंदव, माना गवर्नमेंट खे सेल कंदव। पोइ गवर्नमेंट जी ट्रांसमिशन कंपनीज़ जी मर्ज़ी आहे त उहा डिस्ट्रीब्यूशन किथे करे थी। माना थर में जी जेका 1000 मेगावाट बिजली ठहे थी जी, उहा बाबल नेशनल ग्रिड में ईंदी। बिल्कुलु। उहो ईअं आहे त थर में जेकॾहिं हींअर 3 या 4 प्लांट लॻल आहिनि 660 मेगावाट जा, इहे सम्झो 2.5 या 3,000 मेगावाट बिजली जेका उतां हींअर ठहे थी, इहा सॼी नेशनल ग्रिड में एड थींदी। पोइ ट्रांसमिशन एंड डिस्पैच कंपनी तइ कंदी त इहा बिजली काॾे वञे। हाणे उहा हे इंडस्ट्रियल ज़ोन फैसलाबाद खे था ॾियनि, इंडस्ट्रियल ज़ोन नूरियाबाद या कराची खे था ॾियनि, या कंहिं ॿिए पासे मोकिलनि था, उहो वरी ट्रांसमिशन एंड डिस्पैच डिपार्टमेंट तइ कंदो। ठीकु थियो। जी। हाणे उहो मरकज़ी तौरु तइ थींदो जी। त इन जी विर्छ कीअं थिए, बिल्कुलु ज़रूरत आहे। जी। हिन महिल पाकिस्तान में बिजली पैदा करण लाइ हिकिड़ो सिरिश्तो आहे पाणी वारो। जी जी, जेके डैम ठहियल आहिनि हा जिन मां बिजली ठहे थी। जी ॿियो कोयले वारो, हा जीअं ख़ासि करे थर में जी या साहिवाल में, जी ॿियनि हंधनि ते। टियों ही विंड जी ऐं सोलर जिते किथे। जी। इहा टोटल अॼु घणी ठहंदी हूंदी बिजली? असांजी जेका टोटल प्रोडक्शन आहे हिन वक़्तु उहा आहे 45,000 मेगावाट। इन चइनी वसीलनि मां 45,000 मेगावाट जा असां ॾिसो हिकु मतिलबु रियल टाइम में त असां मापे नथा सघूं त अॼु घणी बिजली ठही, पर जिन कंपनीज़ सां या जिन IPPs असां चऊं था इंडिपेंडेंट पावर प्रोड्यूसर्स खे, त जेके प्राइवेट कंपनियूं जिन पावर प्रोडक्शन जा जिन सां मुआहिदा थियल आहिनि त उहे बिजली ठाहींदा, उहो असांजा 45,000 मेगावाट जी बिजली असां ठाहियूं था रियल टाइम में हिन वक़्तु। ठीकु आहे। जी। असांजी खपत घणी आहे अॼु जी असांजी जेका खपत आहे, अॼु मां मुराद असां जॾहिं कंहिं बि शइ जी रिक्वायरमेंट ॾिसंदा आहियूं त उहा मैक्सिमम ई खणंदा आहियूं त भई मैक्सिमम रिक्वायरमेंट पाकिस्तान जी 27,000 मेगावाट। ऐं तव्हांजी मैक्सिमम घुर्ज जेका आहे घणो करे गर्मी जे ॾींहंनि में? हा बिल्कुलु, पीक आवर्स उहे हूंदा आहिनि जून जुलाई सम्झो। जून जुलाई। बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे उहे 45,000 मेगावाट मां हा तव्हांजी बिजली जी खपत आहे 25,000 27,000। ऐं तव्हांखे इहा ख़बर न आहे रियल टाइम में त ठहे केतिरी थी, पर IPP सां असांजे मुआइदे जे करे 45,000 उन्हनि खे ॾियणी। हा बिल्कुलु। असां वटि इहा इल्लत आहे त 45,000 मेगावाट बिजली ठहे जेकॾहिं त उहा असां खपाए सघूं।
ॾिसो उन में असांजा इंफ्रास्ट्रक्चर में खोड़ सारियूं ख़ामियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं घुरिजूं आहिनि जेके अञा ताईं पूरियूं न थी सघियूं आहिनि। जेका मां तव्हांखे चयो त हिते जॾहिं ख़ाक़ान अब्बासी साहब जॾहिं प्राइम मिनिस्टर हुयो त वर्ल्ड विंड एनर्जी कॉन्फ्रेंस थी, त उते दुनिया जा एनर्जी जा विंड एनर्जी जा माहिर बि ऐं एसोसिएशन जा जेके रिप्रेज़ेंटेटिव बि आयल हुया। उते कंहिं माण्हुनि खां सवाल कयो त तव्हां पाकिस्तान में मैन्युफैक्चरिंग छो नथा शुरू कयो, त उते हुन वॾो हिकिड़ो तज़हीक आमिल स्टेज या मज़ाक में हिकिड़ो जवाबु ॾिनो त तव्हां 10 सालनि में 1% प्रोडक्शन ते बि न पहुता आहियो, त असां तव्हांखे मैन्युफैक्चरिंग छो कयूं। वजह इहा आहे त असां वटि हिते प्रोजेक्ट लॻी था वञनि, इहे 12-12, 13-13 अरब जो हिकु प्रोजेक्ट हूंदो आहे, छो त लाइसेंस जेके जनरेशन लाइसेंस मिलनि था विंड खे ख़ासि तौर ते 50-50 मेगावाट जा मिलनि था, कोल खे 660 मेगावाट जा बि मिलिया आहिनि कुझु कंपनीज़ खे, हाइड्रल में अञा घटि बि मिलंदा आहिनि, वधीक बि मिलंदा आहिनि। पर इहा सॼी बिजली जॾहिं ठही तयारु थिए थी त जॾहिं डिस्पैच ते पहुचे थी त असांजूं ग्रिड एतिरियूं पावरफुल न आहिनि जो सॼी बिजली ग्रिड एफिशिएंट न आहिनि, लाइन लॉसिस थी वञनि था, ग्रिड स्ट्रिप थी वञनि थियूं। असां वटि बिजली ठहे थी फ़र्ज़ु कयो जमपीर में 3400 मेगावाट, 3500 या 4000 मेगावाट, त उतां जूं ग्रिड्स एफिशिएंट न आहिनि त इहा सॼी बिजली खणी ऐं अॻिते मोकिले सघनि। पोइ वरी उनजो जेको सेटबैक थिए थो उहो इहो थिए थो त कर्टेलिंग थिए थी, असांखे वरी उन्हनि पावर प्रोड्यूसर्स खे चवणो पए थो त भाउ बिजली थोरी घटि असांखे मोकिलियो ताकी असांजूं ग्रिड स्ट्रिप न थियनि। इंफ्रास्ट्रक्चर में इन में असां वटि ॾाढा मसइला आहिनि, ग्रिड्स असांजूं एफिशिएंट न आहिनि। इन जो मतिलबु हीअ आहे जी त जेकॾहिं सॼी फुल पावर सां इहे समूरा इदारा ऐं समूरा वसीला कतब आणजनि त असां वटि वरी पंहिंजा कम जॾा लॻा पिया आहिनि। बिल्कुलु लाइन लासिस खां वठी ग्रिड स्टेशन जे इनएफिशिएंट हुजण ताईं जी ऐं नेशनल जेका डिस्ट्रीब्यूशन सिस्टम आहे, पॉलिसीज़ जेका पॉलिसीज़ आहिनि, उहे सभु जो सभु उन करे जी ही मसइला थियनि था। बिल्कुलु इन में तव्हांजे ख़्याल में उन्हनि आबादियुनि में जिते वापडा जे मार्फत या वापडा जे सिस्टम में जेके डिस्कोज़ आहिनि, जी हैदराबाद या केई आहे हिते या हुते, सेप्को आहे, सखर आहे, पेपको, पेशावर, इन क़िस्म जा जेके बि आहिनि, लेस्को, लाहौर, उन्हनि जे मार्फत जेको कुंडा सिस्टम लॻे थो उन्हनि जे हू जे पाण इन्वॉल्व न बि हुजनि पर मूं कुंडो हणी छॾियो, इहा बिजली केतिरी चोरी थींदी हूंदी? इहा बिजली लाइन लॉसिस अॼु जे दौर में जेकॾहिं अॼु जा कैलकुलेट कजनि त असांजा लाइन लॉसिस 17 खां 24% आहिनि। अच्छा, बिल्कुलु। ऐं उहे लॉसिस इहे न आहिनि त जेके आम घर में जेको जंहिंजे घर में 2 लाइटूं, हिकिड़ो पखो, हिकिड़ी टीवी हले थी, इहो जेको कुंडी हणे थो, असांखे कुंडो इहो इफेक्ट नथो करे पियो। असांजी बिजली खे जेको एक्चुअल कुंडा सिस्टम इफेक्ट करे थो, जेको वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ हलनि थियूं ऐं उते जो जेको हिकिड़ो एस्टेब्लिश्ड लेजिटमेट हिकिड़ो कुंडा सिस्टम हले थो, उहो ई असांखे सभ खां वधीक इफेक्ट करे थो। ऐं कुंडा सिस्टम असां वटि इहो मिथ आहे या सम्झो इहो वेंदो आहे त कचनि आबादियुनि में जेका बिजली ग़रीब था कनि, पर ईअं आहे कोन। वॾा इदारा, वॾियूं इंडस्ट्रियूं जेका बिजली चोरी कनि थियूं या उन्हनि जी अंडर इनवॉइसिंग थिए थी, सभ खां वॾो नुक़सानु उते थिए थो असांखे। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु आहे त सरकार जे लाइ तव्हां कमु वधायो जी, त पंहिंजी पॉलिसी इहा ठाहिनि जी त इंडस्ट्रीज़ ते प्रॉपर चेकअप हुजे, बिल्कुलु हिकु जी, ॿियो फाल हुजे सॼी वापडा, बिल्कुलु त जीअं उनजे लाइन लासिस खां वठी ग्रिड स्टेशन जी एफिशिएंसी उहा बहितर थिए। बिल्कुलु लाइन लासिस जो मतिलबु हीअ आहे त तव्हां अरबे रुपए जी जेका बिजली ठाहियो था उहा ॼण त गटर में वही थी वञे। इहो ईअं ई आहे त तव्हां सॼो घरु ठाहे छॾियो ऐं उतां या तव्हां का फैक्ट्री ठाहे छॾी, उते तव्हां हिकिड़ो मटीरियल तयारु करे छॾियो, पर स्टोरेज तव्हां वटि कोन्हे। त जॾहिं तव्हां वटि स्टोरेज न आहे, तव्हां हिते सभ खां वधीक फ्रिजाइल मिसाल अचे थो बर्फ़ जो, बर्फ़ तव्हां ठाहे छॾी 100 टन ऐं तव्हां वटि जेको स्टोरेज आहे उहा अगरि 25 टन आहे त ॿी त ॻरी वेंदी, 75 टन तव्हांजी ज़ाया थींदी। तव्हां वटि स्टोरेज न हुजण त सभ खां वॾो बुनियादी कमु आहे जेको सभ खां पहिरीं थियणु खपे आहे, ऐं उहो अञा ताईं असांजो अंडर प्रोसेस आहे पॉलिसीज़ जे करे। उन्हनि में जी जेका बुनियादी वजह आहे उहो मां सम्झंदुमि इहा आहे त असां वटि सभु हिकु त हिकिड़े ई कम जा, माना जेकॾहिं इलेक्ट्रिसिटी वठिजे प्रोडक्शन, उन में 10 स्केटर्ड इदारा मुलविस आहिनि या शामिल आहिनि।
जिन जो कमु अचे थो STTC तव्हां वटि ट्रांसमिशन अलॻि आहे, पावर परचेज अलॻि आहे, वरी रेगुलेटरी इदारो अलॻि आहे, नेपरा अलॻि आहे। हाणे इहे सभिनी खे पंहिंजे हिकिड़े पेज ते आणणु त हुननि सभिनी जी सोच इन ते हुजे त असांखे कमु करिणो आहे। वरी उन खां पोइ इहे सभु हिक ॿिए सां कोऑर्डिनेशन में बि हुजनि। सो उहो फुक़दान आहे वॾो कोऑर्डिनेशन जो। हिन प्रोडक्शन जे सिलसिले में आख़िरी सुवाल तो तव्हां खां पुछां, उहो हीअ आहे त गुज़िरियल 40-50 सालनि में को अहिड़ो दौरु आहे जंहिंमें एफिशिएंसी जे पासे वधीक ख़्यालु थियो हुजे, ध्यानु ॾिनो वियो हुजे? जेकॾहिं कैलकुलेट कजे त मूंखे नथो लॻे त को अहिड़ो साल हूंदो। हर जॻह ते कमो बेश साॻा ई मसइला रहिया हूंदा। आइडियल सूरत हाल कॾहिं बि न रही आहे। कुझु माण्हुनि वॾे अज़म सां शयूं शुरू कयूं, पर उहो सिर्फ़ु ॾेखारण वारा ॾंद हिकिड़ा हुया, उनजे पोयों जेके ब्लंडर्स थिया उहे तमामु घणा हुया। अंडर इनवॉइसिंग खोड़ सारी शयुनि में, हिते असांखे विंड में खोड़ सारी जॾहिं खां इहे प्रोजेक्ट शुरू थिया वॾी अंडर इनवॉइसिंग करे ग़लति क़िस्म जूं मशीनूं हिते वरितियूं वयूं, ग़लति महांगे तरीन रेट ते उहे उन्हनि जा एग्रीमेंट IPP जा एग्रीमेंट गवर्नमेंट सां कराए। हिकिड़ी शइ जेका मार्केट में उनजी क़ीमत 16 रुपया यूनिट हुई, 16 सेंट हुई, उहा उन वक़्तु 27 सेंट 28 सेंट में उहा एग्रीमेंट गवर्नमेंट सां कराए उनखे लॉसिस कराया विया आहिनि माज़ी में। हाणे उहे असांखे भुगतना ॻिची में बिल्कुलु। ठीकु आहे, इहा ॻाल्हि थियूं हिते पूरी। जी, हाणे सिंध जा माण्हू छा कनि? सिंध जा माण्हू हूअं ई दुनिया में सॼी में अल्टरनेटिव एनर्जी ते जेकॾहिं अचिजे त इंडिपेंडेंट हर माण्हू हाणे पंहिंजे रिसोर्सिस जी बुनियाद ते पंहिंजी बिजली पाण ठाहिण, पंहिंजा वसीला पाण पैदा करे त बहितरु आहे, ताकी हो इन्हनि जिते इदारा गैरफ़ाल हुजनि उते तव्हांखे ज़ाहिर आहे इंडिपेंडेंट थियणो पवंदो आहे। असां वटि ट्रांसपोर्ट अगरि सुठी न आहे त असां पंहिंजी गाॾी वठूं था, उन ते हलूं था, त बाबा पब्लिक ट्रांसपोर्ट में हाल न आहे, टाइम ते पहुचंदासीं न, ॿिया 10 मसइला आहिनि, उनजे करे पंहिंजी ट्रांसपोर्ट हुजे। सिंधी माण्हू बि या हूअं ओवरऑल बि, पर जेकॾहिं असां सिर्फ़ु फोकस कयूं सिंध ते, त सिंधी माण्हू बि पंहिंजनि बिजलीअ जे वसीलनि ते पाण कमु करणु शुरू करे। 18 तरमीम खां पोइ जेके पॉलिसीज़ जा मैटर आहिनि उहे पिया थींदा, पर असां वटि जेके वसीला मौजूदु आहिनि, शमसी तवानाई कयूं, असांखे केरु रोके नथो। असां पंहिंजे घर जी बिजली त उन मां पैदा करे सघूं था, ऐं उहा बिजली पैदा करण जी इनिशियल कॉस्ट खणी आहे, पर उहा इनिशियल कॉस्ट तव्हांजी साल या 1.5 साल में पूरी थी वञे थी। उनखां पोइ तव्हां बिजली लोड शेडिंग खां बि आज़ादु थी वञो था, पहिरीं ॻाल्हि। ॿी, तव्हां बिजलीअ जे बिल खां आज़ादु थी वञो था, त उन में तव्हां सोलर आहे, जिन इलाइक़नि में सोलर फिज़िबल आहे उते सोलर लॻाइणु। हाणे मूंखे जी ॾाके ॿॾाके ॿुधायो। जी, हिकिड़ो माण्हू आहे जी, जेको हिकिड़े नंढड़े घर में रहे थो, हा, हुनखे 2 बल्ब, जी, हिकिड़ो कंप्यूटर, जी, 2 पखा, जी, हिकिड़ी फ्रिज, हिकिड़ी TV, उन लाइ सोलर जो हणे त उनजो ख़र्चु घणो ईंदो अंदाज़? सोलर अगरि उहो 1 किलोवाट हणे थो पियो त उनजो ख़र्चु हिन वक़्तु 70 खां 80 हज़ार रुपया हणंदो, 80,000 लॻंदो। जी, ऐं बिल ख़तमु थी वियो? बिल ख़तमु थी वियो, लोड शेडिंग ख़तमु थी वई। लोड शेडिंग ख़तमु थी हा, वई, हिकिड़ी ॻाल्हि। हा, ऐं जेको 2, 4, 5 हज़ार बिल भरींदो महीनो, जी, 1 साल में माना इहो वापसि? 1.5 साल में, 1.5 ईयर्स में तव्हांजो पे बैक थी थो वञे पियो। ठीकु आहे, पोइ तव्हांखे इहो मुफ़्त आहे? मुफ़्त आहे सॼी ज़िंदगी। बाक़ी इन में बैटरी जो ख़र्चु तव्हांखे? उहो तव्हांजो 2 सालनि खां पोइ बैटरी जी मेंटेनेंस ते शामिलु आहे। हाणे त मार्केट में अहिड़ियूं बैटरियूं बि अची वियूं आहिनि जेके 20 साल हलनि थियूं, पर जेकॾहिं तव्हां कन्वेंशनल आम जेके बैटरियूं मार्केट में मौजूदु आहिनि उहे बि तव्हां सुठे तरीक़े सां इस्तेमालु कयो त उहे 2 साल तव्हांजी बैटरी हली थी वञे। हर 2 सालनि खां पोइ तव्हांजो बैटरी जो ख़र्चु थींदो 70-80 हज़ार में, अगरि तव्हांजो 20,000 सम्झो हर 2 साल, इहो ख़र्चु तव्हां शामिलु रखो, इहो तव्हांजो थींदो। बाक़ी सोलर त तव्हांजी अगरि सुठी कंपनी जो वठो था, Tier 1 जा सोलर वठणु खपनि जेके 20 साल गारंटी आहे, जेके 20 सालनि ताईं ख़राबु न थींदा। ठीकु आहे, हिकिड़ो कमु त इहो। जी, विंड, उन में माण्हुनि जो पंहिंजो मसइलो कोन थींदो। जी, ठीकु। जी, बायोगैस छा आहे? बायोगैस जेको असांजो घर जो वेस्ट आहे, उहो ॿुधायो। म्यूनिसिपल वेस्ट हूंदो आहे जेको असांजे घर जो किचिरो ऐं टॉयलेट जो वेस्ट, ऐं असां जेको ॿियो नाली जो वेस्ट जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं म्यूनिसिपल वेस्ट। हिकिड़ो हूंदो आहे किचन वेस्ट, जंहिंमें असां भाॼियूं कटियूं था या बोड़ ख़राबु थिए थो, मानी वग़ैरह वग़ैरह इहे शयूं। हिकिड़ो धार आहे। हा, इहो किचन वेस्ट थी वियो, हिकिड़ो म्यूनिसिपल वेस्ट थी वियो। हिकिड़ो थी वियो असांजो लाइफ स्टॉक वेस्ट, जंहिंमें छेणो, गोबर,
छेणो थी वियो ऐं उन सां गॾु ॿियूं जेको गाहु आहे जेको बचे थो जानवर खाई जेको बचाइनि था चारो हुनजो हा इहे टई शयूं मिलाए करे असां बायोगैस ते कमु करे सघूं था बायोगैस मां मिथेन गैस ठहंदी आहे उहो कीअं थींदो आहे उहो ईअं थींदो उहो तमामु सवलो आहे पंजाब में तमामु घणो इंडिपेंडेंट मतिलबु इंडिविजुअली पंजाब में तमामु घणो कमु थिए थो सिंध में एतिरी अवेयरनेस न आहे शायदि आगाही न आहे हुन करे कमु नथो थिए उहो ईअं आहे त तव्हां इहो सॼो किचिरो डंप कंदव कंहिं हिकिड़े डस्टबिन में डस्टबिन तव्हांजो एयर टाइट हुजणु खपे जीअं हुन मां एयर निकिरी न सघे उनखे तव्हां कनेक्ट कंदो हिकिड़ी पाइप जे थ्रू सिलेंडर सां उनजो हिकिड़ो प्रोसेस आहे 3 खां 4 ॾींहंनि में उहो हिकिड़ी गैस क्रिएट कंदो जेका असां बदबू जे तौरु ॾिसंदा आहियूं किथे बि गंद हूंदो आहे त हिकिड़ी अजीब बदबू हूंदी आहे इहा एक्चुअल गैस आहे इहा गैस जॾहिं प्रोड्यूस थींदी त उहा गैस हिकिड़े पाइप जे थ्रू तव्हांजे सिलेंडर में वेंदी उन सिलेंडर तव्हांजी घर जो चुल्हो बि ॿारे सघंदो जनरेटर बि हलाए सघंदो मोबाइल बि चार्ज करे सघंदो उनजो नुक़सानु सिर्फ़ु सिलेंडर तव्हांजा सुठी क्वालिटी जा हुजणु खपनि त सिलेंडर ब्लास्ट न थिए बाक़ी ॿियो को नुक़सानु कोन्हे ऐं ॿियो तव्हांजो वेस्ट उअं ई घर खां ॿाहिरि ई हूंदो आहे किचिरो त ज़ाहिर आहे किचिरा कुंडी घर खां ॿाहिरि ई हूंदी आहे तव्हां अहिड़ी जॻह ते रखंदो जिते ॿारनि जी आमदोरफ़्त घटि हुजे ताकी को गैस जे भरिसां को माण्हू न वञे सफोकेशन जा मसइला साह जा मसइला कंहिंसां न थियनि माना तव्हां चओ था जी त हिकिड़ी अहिड़ी बिल्कुलु एयर टाइट जी कचरा कुंडी हुजे जी जंहिंमें अव्हां जे पायखाने जो जी ऐं भाॼियुनि किचन वेस्ट ऐं म्यूनिसिपल वेस्ट उहो उन में विझिजे जी ऐं उनखे बंदि कजे जी उन मां 2-4 ॾींहंनि खां पोइ जेका गैस पैदा थींदी तव्हां हिकिड़ी नलकी हणी छॾी आहे जी उहा वरी नलकी ॻंढी अथव सिलेंडर सां गैस सिलेंडर में गैस भरिजंदी थी वञे ऐं तव्हां उहो वरी पाइप छिकियो पंहिंजे चुल्हे ॾे छिकियो जनरेटर ॾे बि छिके सघो था अच्छा जी छो त उहा ई गैस तव्हां जॾहिं घर में असां गैस उहा एनर्जी आहे बिल्कुलु उन में तव्हांजो जनरेटर बि हलंदो जनरेटर हलंदो त तव्हांजी लाइट बि हलंदी मोबाइल बि चार्ज थींदी सभु मसइला थींदा ऐं तव्हांजो किचन काठियूं ॿारण वारे झंझट खां तव्हां बचंदो तव्हांजो चुल्हो हली सघंदो हुन ते जिते गैस न आहे उहो जेको वेस्टेज आहे केतिरो वक़्तु इहा गैस पैदा कंदो उहो हिकिड़े उहो उनजो हिकिड़ो टेबल आहे त भई हिकिड़ो किलो तव्हांजी केतिरी गैस पैदा करे सघे थो कुझु पीए साइज़ में उहो हिकिड़ो टिपिकल आहे त उहो मां तव्हांखे चार्ट शेयर कंदो ॿुधाईंदुमि फार्मूला हूंदो पर इहो आहे त तव्हांजो घर जो वेस्ट अगरि जीअं कंबाइन फैमिली में ॻोठनि में असां रहूं था या जिते जॉइंट फैमिली आहे उन में हिकु घर जो किचिरो तव्हांजो हिकु घर जी गैस हिकु ॾींहं जी गैस जे लाइ काफ़ी आहे माना हिकु ॾींहं जो किचिरो हा हिकु ॾींहं जी गैस हिकु ॾींहं जी एनर्जी आहे हा बिल्कुलु अच्छा हूअं इहा ज़ाया थिए थी अञा ताफ़ुन फैलाए थी बीमारियूं फैलाए थी वायरस बिल्कुलु माहौल ख़राबु बिल्कुलु ऐं तव्हां हुनखे बंदि करे छॾियो आहे बिल्कुलु हिकिड़ो मोहल्लो हिकिड़ो पाड़ो आहे जी उन में इहे कचरा कुंडियूं जेके आहिनि माना हर घर जे ॿाहिरि हुजनि जी हा बिल्कुलु पर इहो घणो करे ॻोठनि में कामयाबु हूंदो पंजाब में हा बहिराड़नि में ई उते कामयाबु थो थिए छो त उते वरी लाइव स्टॉक जो बि वॾो रोल आहे न उते माण्हू वटि माल आहे उनजो छेणो गोबर बि हुन में शामिलु थिए थो किचिरा कुंडियुनि गटर जी जेका लाइन आहे तव्हांजे टॉयलेट जी लाइन उहा बि हुन में एड करे था छॾनि ऐं म्यूनिसिपल वेस्ट बि हुन में डंप कंदा था रहनि पोइ वॾो हिकिड़ो खूह टाइप ठाहिनि था उते त पंजाब में त इन में असां जीअं चऊं था हिते ड्रम वठी हुन सां कमु कजे हुते त उहो सिरुनि जो खूह टाइप ठाहे ऐं हुनखे वॾो एयर टाइट करे ऐं हुन मां इहो कमु कनि था सॼो मोहल्लो मतिलबु जॉइंटली बि हिकिड़ो इहो ठाहे ऐं पोइ हुन मां नंढा नंढा कनेक्शन सभिनि खे गैस जा ॾेई सघे थो वाह माना तव्हां पंहिंजे घर में बि एनर्जी प्रोड्यूस करे सघो पैदा करे सघो बिल्कुलु करे सघो था हवा मां बि पैदा करे सघो था सिज मां बि पैदा करे सघो था पाणी मां बि पैदा करे सघो था कोयले मां बि पैदा करे बिल्कुलु करे सघो पर कोयलो ऐं पाणी तव्हांजे वस में न आहे पाणी जिते तव्हां कंहिं अहिड़ी जॻह ते वेठा आहियो जिते पाणी फ्लो सां हले थो स्पीड सां जीअं मथां खां अचे छो त उते तव्हां हाइड्रल प्लांट उते लॻाए सघंदो कोयले जो वरी प्रोसेस आहे टिपिकल पाकिस्तान में हा होॾे थिए थो उते त हाइड्रल तमामु होॾे असां विंड जो तजुर्बो कयोसीं पर विंड उते इन करे कामयाबु न वियो जो हाइड्रल उते सस्तो पए थो इलाही हा हूअं कर गिलगित में बोंजी जे इलाइक़े में विंड ते कमु करे आया आहियां पर उते जेको आहे हीअ हाइड्रल जा प्रोजेक्ट वधीक कामयाबु आहिनि हा छो त मां ॾिसी पाणी हा जी स्पीड उते सुठी आहे चश्मा हलनि था जेको माउंटेनियर जेको ग्लेशियर खां जेको पाणी लहे थो जी त उनजे ॻोठनि खां मां गुज़रियुमि जी त हेठि मुख़्तलिफ़ हंधनि ते चौकुंडी हिकिड़ी इमारत ठहियलु आहे उन में पाइप पाणी जो वञे थो मूं चयो त इहो छा आहे चई इहो जेको मथां
अचे थो आबशार जो पाणी जी इहो सिधो इन मां बिजली थो ठाहे हा हिकु या ॿ वाट जी जी ऐं हिकु या ॿ वाट त वॾी 2 बिजली किलोवाट हा 2 किलोवाट जो मतिलबु आहे तव्हांजो सुठो घरु हली सघे थो हा सही आहे न हा त उहो उते मूं ॾिठो जी। समय हुया जी ऐं उते मूं त उते हुंज़ा जे पासे इहो बि ॾिठो त माण्हू ही जेके पीअण वारियूं बोतलूं आहिनि जी सॉफ्ट ड्रिंक्स जी जी त उहो जीअं त चश्मनि जो पाणी थधो थो थिए इन करे रसीअ सां उहो ॿधी ऐं उहो चश्मे जे पाणीअ मां गुज़ारनि था त हुननि खे बर्फ़ जी घुरिजे ज़रूरत ई थधी नथी थी थिए। वञे हा बिल्कुलु बिल्कुलु असां वियासीं त असांखे उतां कढी हा। मूं चवां त हीउ छा चई त हीउ बसि हिन चश्मे जे पाणी सां असां थधो था हा कयूं बिल्कुलु हिन जो मतिलबु आहे त एनर्जी ईअं बि बचाए सघिजे थी बिल्कुलु आख़िरी सुवालु जी सिंधी नौजवान छा करे सिंधी नौजवान हिकु त गवर्नमेंट जॉब वारे हिकु करिज़मा मां या कल्चर मां निकिरे इन जादू में जादू मां निकिरे छो त सभिनि खे नौकरियूं न मिली सघंदियूं आबादी बजट इदारा असांजा उहे कॉम्प्लीमेंट नथा कनि असांजी आबादी सां त जेतिरी आबादी आहे या जेतिरो नौजवान नसल जो रेशो आहे सभिनि खे गवर्नमेंट जॉब्स मिलनि ऐं सभिनि खे आइडियल जॉब्स मिलनि ऐं सभु ई एक्सपर्ट हुजनि उन जॉब जे कम में पंहिंजे कम में महारत वठी बिज़नेस करे सघजनि था नंढा नंढा कारोबार करे सघजनि था कारोबार रजिस्टर करे पंहिंजूं कंपनियूं खोले बैंक अकाउंट मेंटेन करे नंढा नंढा कारोबार करे सघजनि था खोड़ सारा मां पाण हुनजो हिकिड़ो मिसाल आहियां ऐं असांजो जेको बि 10-15-20 दोस्तनि जो सर्कल आहे उहे सभु पंहिंजा बिज़नेस कनि था ऐं पोयनि 7 खां 8 सालनि जो ई असांजो सफ़र आहे मिसाल तव्हां 7-8 सालनि में जी नाला खणण खां सवाइ जी नदीम जूणे जो ॿुधाए त नदीम जूणे जी जो जी आईबेक्स कंपनी आहे हुन में अल्टरनेट एनर्जी ते कमु थो करे जी ॿियो तुंहिंजो दोस्त IT में कमु थो करे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको सॉफ्टवेयर हाउस हलाए थो ऐं हिकिड़ो दोस्त आहे जेको प्राइवेट हॉस्टल्स हलाए थो कराचीअ में हिकिड़ो दोस्त मुंहिंजो नंढो भाउ आहे उहो पंजाब IT बोर्ड जो ट्रेनर आहे हू सॉफ्टवेयर जूं ट्रेनिंग्स ॾींदो आहे ऑनलाइन मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ खे ईअं खोड़ सारा ॿिया दोस्त आहिनि जेके मुख़्तलिफ़ कमु कनि था कोई किथे कॉन्ट्रेक्टर आहे कोई प्रिंटिंग प्रेस जो कमु करे थो कोई ऑर्डर ते जेको आहे न सिंध जूं जेको कल्चरल शयूं आहिनि इहे ऑनलाइन सप्लाई करे थो दुनिया में जिते बि कल्चरल सोवेनियर्स खपनि था की अजरक टोपियूं वग़ैरह वग़ैरह दुनिया में जिते बि सकाफ़ती शयूं इहो उन्हनि जो वेबसाइट ठाहे ऐं उते सेल करे थो त इहे सभु शयूं तमामु सवलियूं आहिनि मां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में चई चुको आहियां त असां अञा ताईं सिंधी माण्हू NTN खां बि वाक़िफ़ु न आहियूं त NTN आहे छा नेशनल टैक्स नंबर छा आहे पंहिंजो टैक्स नंबर हुजणु खपे तव्हांजो टैक्स नंबर ठही वियो त तव्हांजो बैंक अकाउंट ठही सघे थो तव्हांजो टैक्स नंबर तव्हांजी शनाख्ती कार्ड ते मौजूदु आहे ऑलरेडी मौजूदु आहे पर असांखे इस्तेमालु कीअं करिणो आहे हुन में पंहिंजो बिज़नेस कीअं ऐड करिणो आहे वरी उन बिज़नेस ऐड करण खां पोइ बैंक अकाउंट कीअं ठाहिणो आहे बैंक अकाउंट ठाहिण खां पोइ तव्हां उन ते पंहिंजो वेबसाइट या बिज़नेस कार्ड या माण्हुनि ताईं अप्रोच कीअं कंदो ऐं बिज़नेस कीअं हेॾी वॾी मार्केट मां कराची जिते सॼो पाकिस्तान त छा पर आसपास जा ॿिया मुल्क बि हितां कमाइनि था असां सिंधी नौजवान हिते अञा ताईं नौकरियुनि जी तलाश में आहे ऐं हिते खोड़ सारियूं बिज़नेस अपॉर्चुनिटीज़ आहिनि जेके सर्विस जी सप्लाई बि आहे ऐं प्रोडक्ट्स जी सप्लाई बि आहे ॿिन्हिनि ते कमु करे सघे थो तमामु घणो स्पेस आहे नदीम तव्हांजी वॾी महिरबानी मां चाहींदुमि त तव्हां बार बार लीडर TV ते अचो ऐं ही बिल्कुलु ईअं आहे त सिंधी माण्हुनि खे लोॾो ॾियणो आहे बिल्कुलु वरी वेही रहंदा वरी लोॾो ॾियणो आहे वरी वेही रहंदा कुझु उथंदा ईअं ई थींदो ऐं जल मशल जल हिकिड़े ॾींहुं थी वेंदी नाज़रीन ही हो नदीम जूणे जो आईबेक्स कंपनी उनजो उन में पाण कंसल्टेंट बि आहे ऐं हुन तव्हांखे ॿुधायो हुनजा मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि उन्हनि मां कई असां सुञाणो बि था उहे लीडर TV जे मंच ते आहिस्ते आहिस्ते तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं जीअं नसीर मेमण चवंदो आहे या जीअं नदीम चए थो हिकिड़ो त इन सरकारी नौकिरी जे जादू टोणे मां निकिरी अचो मां तव्हांखे ॿुधायां त इहो सिर्फ़ु ॻाल्हि सॼी सिंध में जेकॾहिं सम्झी आहे त उहा घणे में घणो थर जे माण्हुनि सम्झी आहे ऐं थर जा माण्हू उन्हनि थर छॾे ऐं कराची में लखनि जे तादाद में हुननि पाण खे गारमेंट इंडस्ट्री में अवल गारमेंट जो कमु सिखिया
मशीनूं सिखिया, पोइ आहिस्ते आहिस्ते हाणे पाण बि कंपनियूं हलाइणु शुरू कयूं अथऊं ऐं असां तव्हांखे इंटरव्यूज़ में बि ॿुधायो आहे, ॾेखारियो बि आहे, असां पाण ॾिसी बि आया आहियूं। हिकिड़े माण्हूअ मुकाते ते 5 सूफ़ी ॿेरनि जा वण कर्ज़ ते खयां। 1 साल खां पोइ उहे वण उन जा पंहिंजा थी विया। उन सूफ़ी ॿेरनि मां एतिरो कमायो। पर छा आहे, महिनत खपे, नज़र खपे, उजागा खपनि। हीउ ॼण त हिकिड़ो नओं ॿारु आहे जंहिंखे असां पालियूं था, जंहिंखे थधे कोसे वाह खां बि बचाइणो आहे, उनखे वॾो बि करिणो आहे, उनखे वधाइणो बि आहे। इन करे जीअं नदीम चवाणी त पंहिंजो पाण खे सरकारी नौकरी जे आसरनि ऐं सरकार अमेरिका हुजे या इंडिया हुजे, जापान हुजे या चीन हुजे, रूस हुजे या दुनिया जा ॿिया मुल्क हुजनि, उहे किथे बि सरकारी नौकरियूं उहे ॾियणु उन्हनि बंदि करे छॾियूं आहिनि ऐं माण्हुनि खे चयो अथऊं त हुनरु सिखो। असां कई हुनरमंद माण्हुनि सां ॻाल्हायो आहे, उहे लीडर टीवी ते आहिस्ते आहिस्ते ईंदा। अव्हांजे पारां प्रोग्राम ॾिसण जी वॾी महिरबानी। वेंदे वेंदे अव्हांखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि चवां त नदीम वांगुरु कहिड़ा बि दोस्त पंहिंजो सलाहूं जेकॾहिं हिन चैनल ते ॾियणु चाहिनि था त उहे महिरबानी करे सिंध जे नौजवाननि जी रहनुमाई कनि। असां सभिनी जी रहनुमाई थींदी, असां सभिनी जो भलो थींदो। नदीम, वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।